नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदा हलूं। मलीर मां रिपोर्ट कर रहा है फिरोज़ कीरियो। नाले वारे सहाफ़ी शाइर ऐं क़ौमी कारकुन सुल्तान शाह साकी जी 10वीं वरसी सिंधी अदबी संगत शाख मलीर तरफ़ां अवामी प्रेस क्लब मलीर जे सहकार सां रज़ाक़ाबाद में मल्हाई वई। तक़रीब में इल्मी, अदबी, सहाफ़ती ऐं सियासी हलक़नि सां वास्तो रखंदड़ शख़्सियतुनि ख़ुदारिन उषा, राशिद लखमेर, अयाज़ हकड़ो, लजपत राय, अली मस्तोई, इक़बाल शाहीन, जमाल मुराद गबोल, अली मोहम्मद कलमती, जमशेद ज़हरानी, सैयद गफ़ूर शाह तकवी, हाजी आलम शेर गबोल ऐं ॿियनि वॾी तादाद में शिरकत कई। शाइरनि शाइरी ज़रिए सुल्तान शाह साकी के ज़बरदस्त लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। उन मौक़े ते मुक़ररनि चयो त सुल्तान शाह साकी रुगो हिकु फ़र्द न पर हिकु फ़िकर, हिकु तहरीक ऐं हिकु जुरत जो नालो हो। मुक़ररनि पंहिंजे ख़िताब जो चवणु हो त साकी शाह पंहिंजे कलम खे कॾहिं बि ख़ामोश न थियणु ॾिनो। हू शाइरी जी नरमीअ सां बि ॻाल्हाईंदो हो ऐं सहाफ़ती सचाईअ सां बि, जॾहिं त क़ौमी जिदोजहद में संदसि अज़म पहाड़ जीअं अॾोल हो। हू उन्हनि शख़्सियतुनि मां हो जिन पंहिंजी सोच ऐं लफ़्ज़नि सां न सिर्फ़ु मलीर पर पूरी सिंध में बेदारी जो शऊर पैदा कयो। वर्सीअ जे मौक़े ते संदसि शाइरी जा कुझु बंद पढ़िया विया जिन में मुहबत, वतन ऐं हक़ लाइ जिदोजहद जो पैगाम ओतियल हो। मुक़ररनि चयो त अहिड़ियूं शख़्सियतूं वक़्त जे लहरुनि में विसारे नथियूं सघिजनि, छो त उन्हनि जा फ़िकर ऐं ख़्वाब ईंदड़ नस्लुनि लाइ रहनुमाई जा मीनार आहिनि। तक़रीब जी पुॼाणी ते सुल्तान शाह साकी जी शाइरी खे फ़नकार अब्दुल ख़ालिक भट्टी गीतनि जो वेस पाराए तक़रीब खे चार चंड लॻाए छॾिया। उन मौक़े ते संदसि यादि में शमऊं ॿारियूं वयूं ऐं उहो अहद कयो वियो त संदसि फ़िकर ऐं जिदोजहद खे न रुगो रखिबो पर नई नस्ल जी रग रग में समाए ईंदड़ मुस्तक़बिल ॾांहुं ॾिबो।